ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे अरणे अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री शुक्राचार्य जे रुसण बाद दैतराज वर्कप्रिया वञी उन्हनि खे मनाइनि था। तॾहिं शुक्राचार्य चवनि था त जेकॾहिं तव्हां मुंहिंजी धीउ खे ख़ुशि करियो त मां मोटी तव्हांजे देश में वापसि ईंदसि। तॾहिं वर्कप्रिया वञी देवजानीअ खे घणी ई आर्ज़ी वेनती करे थो। तॾहिं देवजानी उन्हनि खे चवनि थियूं त जेकॾहिं उन्हनि जी धीउ शर्मशिटा देवजानीअ जी दासी थी हलंदी तॾहिं ई हू वापसि अची उन्हनि जे देश में रहंदा। तंहिं बाद शर्मशिटा देवजानीअ जी दासी थी रहंदी हुई ऐं देवजानीअ जो विवाह राजा जजात सां थियो। प्यारा भक्तों, अध्याय 19 में पाण ॾिठो हो त राजा जजात देवजानीअ खे हिकिड़े ॿकर जो मिसाल ॾेई ॿुधाए थो त पाण हिन दुनिया में केतिरी ई ख़ुशियूं हासिल करे छॾियूं, भले पंहिंजूं हज़ारें तमनाऊं पूरियूं बि थी वञनि तॾहिं बि पंहिंजी तृष्णा कॾहिं बि न मरंदी। तंहिं करे पाण खे गॾिजी वञी परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करणु घुरिजे। पोइ देवजानी ऐं राजा जजात ॿई वञी तप ऐं ध्यानु करे मुक्त थियनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 20 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा दुष्यंत जी कथा। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, हाणे मां राजा परुअ जे वंश जी कथा ॿुधायां थो, जंहिं में तो जनम वरितो आहे। परुअ जे वंश में केतिरियुनि ई पीढ़ियुनि खां पोइ दुष्यंत नाले राजा वॾो प्रतापी थियो। हिकिड़े ॾींहुं शिकार खेॾणु वियो त उन कंव रखेश्वर जी कुटिया में हिकिड़ी छोकिरी तमामु सुंदर ॾिसी उन ते मोहिजी खांइसि पुछियो त ए प्राण प्यारी, तूं कंहिंजी धीउ आहीं? कंहिं राजा खे बि तो जहिड़ी सुंदर धीउ कान हूंदी। तुंहिंजो स्वरूप मुंहिंजे हृदय में उकरजी वियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी शिकंतला चयो त ए राजा, मां विश्वामित्र रखेश्वर ऐं मेंकापुरीअ मां ॼाई आहियां। उन ॻाल्हि खे कंव रखेश्वर ॼाणे थो। तव्हीं मुंहिंजे मकान ते हली रहो ऐं जा आज्ञा ॾियो तंहिं मौजूब मां करियां। फल फूल ऐं लोटी खन पाणीअ सां तव्हांजो आदर सत्कार करियां। इहा ॻाल्हि ॿुधी राजा ख़ुशि थी चयो त छोकिरीअ जो स्वयंवर करणु धर्म आहे। जॾहिं ईअं चई राजा ॾाढे प्रेम सां उते रही पियो, तॾहिं ॿिन्ही ख़ुशीअ सां पाण में गंधर्व विहांउ करे भोग कयो। हरी इच्छा सां हिन खे उन ॾींहुं गर्भ थियो। जॾहिं सुबुह जो राजा शिकंतला खे उते ई छॾे राज मंदिर ते हलियो वियो, तॾहिं कंव रखेश्वर सम्झियो त हिन खे राजा दुष्यंत मां गर्भ थियो आहे। 10 महीने शिकंतला खे हिकिड़ो छोकिरो अहिड़ो सुंदर ऐं बलवान पैदा थियो जो नंढपण में ई सैनिक जे धनुष बाण सां शींहं खे मारणु लॻो। तॾहिं कंव रखेश्वर चयो त ए शिकंतला, तूं पंहिंजे पुट खे राजा वटि वठी वञ।
जॾहिं रखेश्वर जी आज्ञा सां शकुंतला पंहिंजे पुट खे वठी वञी राजसभा में चयो त हे राजा, मां तुंहिंजी स्त्री पुट समेत राजसभा में आई आहियां। तॾहिं राजा चयो, ए सुंदरी, मां तोखे नथो सुञाणा त तूं केरु आहीं ऐं हीउ बालक कंहिंजो आहे। प्यारा भक्तऊं, जॾहिं राजा दुष्यंत ॼाणी वाणी इहा ॻाल्हि कई तॾहिं राजसभा में इहा आकाशवाणी थी त ए राजा, शकुंतला सच थी चवे, इहो छोकिरो तो मंझां पैदा थियो आहे। तूं उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजे घर में रहाए। धर्मात्मा पुटु पंहिंजे पीउ खे नरक वञण खां बचाए वठे थो। जॾहिं इहा आकाशवाणी थी तॾहिं राजा दुष्यंत देवताउनि जी आज्ञा मूजिबि शकुंतला खे क़बूल कयो ऐं पंहिंजे पुटु समेत राज मंदरु ॾांहुं मोकिलियो ऐं उन बालक जो नालो भरत रखियो। राजा दुष्यंत जे मरण खां पोइ उहो छोकिरो जो परमेश्वर जो अंश हो सो राज गद्दीअ ते वेठो ऐं अहिड़ो प्रतापी ऐं चक्रवर्ती राजा थियो जंहिं 133 अश्वमेध यज्ञ पृथ्वीअ ते कया ऐं घणा ई रतन वग़ैरह ब्राह्मणनि खे दान ॾिना। उन जे यज्ञनि में केतिरा ई दफ़ा इंद्र शाम करण गौरव चोराए वियो, मगर राजा भरत पंहिंजे प्रताप ऐं बल सां गौरव खसे घुरायो थे। उन जे राज में ॿिए कंहिं राजा अश्वमेध यज्ञ न कयो ऐं जेके मिलीच ऐं दुखदाई राजा पृथ्वीअ ते हुआ तिन सभिनी खे हिन नास कयो ऐं 7 ई दीपनि जे राजाउनि खे पंहिंजी ताबा में रखियो ऐं पंहिंजे बल सां दैतनि खे जीते इंद्र ऐं ॿियनि देवताउनि खे इंद्रलोक जो राज ॾियारियो। उन जे राज में पर्वत ऐं समंदर वग़ैरह पाण वटि रतन सोन ऐं चांदी वग़ैरह हमेशह उन करे मौजूदु रखंदा हुआ जो जंहिंखे जेके घुर्जे सो वठी वञे। अहिड़ी तरह 26,000 वरियनि ताईं राजा भरत राजा इंद्र जियां चक्रवर्ती राज कयो ऐं तप करण सां पराक्रम उन जो क़ाइमु रहियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 20 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।